अस्सलाम वालेकुम दोस्तों, मां आहियां तव्हांजो पंहिंजो कमर ज़मान हमराणी। तव्हां ॾिसी रहिया आहियो HTV हमराणी TV यूट्यूब चैनल। जीअं त दोस्तों तव्हां सभिनि खे ख़बर आहे त सिंधी टेली फिल्म मालिक साईंअ ते अॻु में बि मां हिकिड़ो वीडियो ठाहे चुको आहियां, जंहिंमें मूं 6 मिस्टेकूं ॾिनियूं आहिनि। अञा बि हिन फिल्म में काफ़ी सारी मिस्टेकूं आहिनि, उन्हनि ते मां अॼु हिकु नओं वीडियो ठाहे रहियो आहियां। दोस्तों यादि रखिजो त हीअ सिर्फ़ु फिल्मी मिस्टेकूं आहिनि, ना कि पर्सनल मिस्टेकूं आहिनि, तंहिं करे हिननि खे पर्सनल मिस्टेकूं न वठिजो। ऐं जेके बि दोस्त मुंहिंजे हिन चैनल ते नवां पिया अचनि, उन्हनि खे मुंहिंजी गुज़ारिश आहे त मुंहिंजे हिन चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं बेल आइकन खे ज़रूरु दॿायो, त जीअं हिन क़िस्म जा वधीक वीडिया बि तव्हां ॾिसी सघो ऐं सिंधी टेली फिल्मूं बि तव्हां ॾिसी सघो ऐं सिंधी कोस्तानी ड्रामो ॾाढनि जी दुनिया बि तव्हां ॾिसी सघो। त दोस्तों हाणे हलूं था पंहिंजे अॼु जी वीडियो जी तरफ़। मिस्टेक नंबर 7। दोस्तों हिन सीन में तव्हां गौर सां ॾिसी सघो था त हीउ छोकिरो ऐं औरत रस्ते जो हिकिड़ो पासो वठियो पिया अचनि ऐं हाणे वरी विच वठियो पिया अचनि रस्ते जो। पहिरियां पासे था पिया आया, हाणे वरी ॾिसो वरी पासे था पिया अचनि। मतिलबु त हिकिड़े ई वीडियो में 2 टे रस्ता हिननि मटाया आहिनि। इहा बि हिकु वॾी मिस्टेक आहे। ऐं दोस्तों हाणे हिते ॾिसी सघो था त पहिरियां रस्ते जे पासे तां पिया आया ऐं हाणे वरी विच ते किरी पियो, पूरे विच ते। पहिरियां पासे ते पिया आया ऐं हाणे रस्ते जो पूरो विच वरितो अथनि। मिस्टेक नंबर 8। दोस्तों हिन सीन में तव्हां गौर सां ॾिसो त माइक जो पाछो हिन दरवाज़े ते पियो अचे ऐं हाणे वरी हिन हमरा वटि पियो अचे। दोस्तों हीउ ॾिसो माइक जो पाछो दरवाज़े ते पियो अचे ऐं हाणे वरी हिन हमरा ते पियो अचे। गौर सां ॾिसो दोस्तों। मिस्टेक नंबर 9। दोस्तों हिन सीन में तव्हां ॾिसो त डूंगर जो भाउ ऐं हीउ पोड़ो पाण में कचहरी पिया कनि, यानी त डूंगर जे भाउ जा न पोड़े जे ॻिचीअ में हथ न आहिनि। गौर सां ॾिसो, मतिलबु त डूंगर जे भाउ जा हिन पोड़े जे ॻिचीअ में हथ न आहिनि, हथ परे आहिनि, पाण में कचहरी पिया कनि। तव्हां गौर सां ॾिसी सघो था त ॻिचीअ में हथ न आहिनि विधा, पर दोस्तों हिन सीन में त ॻिचीअ में हथ पिया आहिनि। तव्हां गौर सां ॾिसो, जेको हिकिड़ो सेकेंड पहिरियां न हुया हाणे आहिनि। मिस्टेक नंबर 10। दोस्तों हिन सीन में हिन शख़्स जो कंधु हेठि छो आहे, जॾहिं त हिन जो कंधु साम्हूं सुल्तान जी तरफ़ हुअणु खपे हा। मिस्टेक नंबर 11। दोस्तों हिन सीन में अञा बि माइक जो पाछो बार बार नज़र अचे थो। दोस्तों अॼु जे लाइ हिन वीडियो में बसि एतिरो। उमेद थो कयां त हीउ वीडियो तव्हांखे पसंदि आयो हूंदो। जेकॾहिं हीउ वीडियो तव्हांखे पसंदि आयो त हिन वीडियो खे लाइक कंदा, दोस्तनि सां शेयर कंदा ऐं हिन वीडियो में कमेंट बि ज़रूरु कंदा। ऐं जेके बि दोस्त मुंहिंजे हिन चैनल ते नवां पिया अचनि, उन्हनि खे मुंहिंजी गुज़ारिश आहे त मुंहिंजे हिन चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं बेल आइकन जे बटण खे ज़रूरु दॿायो, त जीअं हिन क़िस्म जा वधीक वीडिया बि तव्हां ॾिसी सघो। छो त हिन फिल्म में अञा काफ़ी सारी मिस्टेकूं आहिनि, मां उन्हनि ते बिल्कुलु वीडिया ठाहींदुसि। ऐं उनखां अलावा सिंधी कोस्तानी ड्रामो ॾाढनि जी दुनिया बि तव्हां ॾिसी सघो। दोस्तों यादि रखिजो त हीअ मिस्टेकूं सिर्फ़ु फिल्मी मिस्टेकूं आहिनि, हिन में का बि पर्सनल मिस्टेक कोन्हे, तंहिं करे हिन खे पर्सनल मिस्टेक न सम्झिजो। दोस्तों मिलूं था नेक्स्ट वीडियो में, तेसिताईं पंहिंजे दोस्त कमर ज़मान हमराणी खे ॾींदा इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।